दोस्तों अॼु वारी फ़िल्म माज़ी ऐं मुस्तक़बिल ते ठहियल फ़िल्म जिते कुझु अलॻि शयूं ॾिसूं था। हितां हीरो कीअं थो हिते जदोजहद करे। फ़िल्म आहे टाइम मशीन, जंहिंजो अॼु एक्सप्लेन कंदासीं। कमेंट्स में ज़रूरु ॿुधायो त छा वाक़ई में हीअ मशीन दुनिया में मौजूदु आहे या न। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं लाइक भी। त हलो शुरूआत कयूं। फिल्म जी शुरुआत थींदी आहे 1899 में न्यूयॉर्क में रहंदड़ डॉक्टर एलेक्स ॾिसंदा आहियूं, जेको यूनिवर्सिटी में मैकेनिकल इंजीनियरिंग पढ़ाए थो। उन खां अलावा ही होशियारु इन्वेंटर बि हूंदो आहे। असल में डॉक्टर एलेक्स ते जुनून सवार हो त टाइम मशीन जी सोच खे ही साबित करे ॾेखारींदो। एलेक्स जी हिकु दोस्त बि हूंदी आहे जंहिं सां ही इलाही प्यार कंदो आहे। अॼु बि उन सां ही मिलण वेंदो आहे त हिन खे रस्ते हिकु बंदि थियल ख़राब गाॾी मिले थी। उन खां पोइ हिन गाॾी जो ड्राइवर गाॾी खे ठीकु करे वठंदो आहे, पर हू हमेशह वांगुरु गाॾी जी ब्रेक खे लॉक करणु विसारे छॾींदो आहे। उन खां पहिरीं एक्सीडेंट करे मारे हा उहा गाॾी त एलेक्स हिन खे सही टाइम ते गाॾी जे ब्रेक खे लॉक करे छॾींदो आहे। उन खां पोइ डॉक्टर पंहिंजे दोस्त सां मिलंदो आहे ऐं सुठो टाइम गुज़ारींदो आहे। अचानक उते हिकु चोर अची हिननि खे लुटण जी कोशिशि करे थो ऐं उन ई कोशिशि में हिन खां एलेक्स जी दोस्त खे मारे छॾे थो। एलेक्स इहो ई ॾिसी बर्दाश्त न करे सघंदो आहे। पोइ ही फ़ैसिलो कंदो आहे ही हिकु टाइम मशीन ठाहींदो जंहिं सां हिन जी ज़िंदगी पूरी तरह सां बदिलाए छॾींदो। माज़ी में सफ़र करे हिन जे मौत खे रोकींदो। इहो करण जे लाइ ही ॾींहुं राति महिनत कंदो आहे। आख़िरकार 4 सालनि खां पोइ 1903 में टाइम मशीन ठाहिण में कामयाबु थी पवंदो आहे ऐं उन जे बारे में पंहिंजे दोस्त खे बि न ॿुधाईंदो आहे। ऐं ॾिसूं था त एलेक्स टाइम मशीन जी शुरूआति कंदो आहे ऐं ॾिसूं था त ही माज़ी मतिलबु पोइते 1899 में सफ़र कंदो आहे, जिथे पंहिंजी छोकिरी दोस्त खे ज़िंदा ॾिसी इलाही ख़ुशि थींदो आहे। पर उन खां पहिरीं को हादसो थी पवे। एलेक्स हिन खे परे वठी ऐं हिते एलेक्स इन्वेंटर थियण जे बावजूदि बि इहो विसारे छॾे थो। वक़्त जी गुंजाइश खे विसारे छॾियो त जेको हिकु भेरो थी चुको उहो बदिले नथो सघिजे। मतिलबु त कंहिं बि टाइम खे बदिले नथो सघिजे ऐं थींदो बि अहिड़ो ई कुझु आहे। एलेक्स पंहिंजे दोस्त खे इज़हार करण जे लाइ गुल वठण वेंदो आहे। उहा ई गाॾी जंहिंखे ड्राइवर लॉक करणु विसारे छॾींदो आहे, उन जी गाॾी वरी ख़राब थी पवंदी आहे। अचानक हू गाॾी हलणु लॻंदी आहे। उन गाॾी जे हेठां अचण सबबु हिन जी दोस्त जी मौत थी पवंदी आहे। उन करे एलेक्स खे वरी ॾुख थींदो आहे। पोइ बि हू हार न मञी वरी हिन भेरे ही मुस्तक़बिल में वञण जो सोच। उन करे जो उते हिननि खे ख़बर हुजे त माज़ी जे टाइम खे कीअं बदिलिजे। इन करे ही 2030 में सफ़र करे ईंदो आहे। उते इंसान चंड ते ज़िंदगी गुज़ारण जो सोचे रहिया आहिनि। वरी एलेक्स उते हिकु लाइब्रेरी वेंदो आहे वधीक टाइम टेबल खे सम्झण जे लाइ। हिन जी मुलाक़ात हिकु आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां मुलाक़ात थिए थी। उते एलेक्स हिन खां पुछंदो आहे त माज़ी जे टाइम खे कीअं बदिलियो। उन ते ही ॿुधाए थो त हिन वक़्त में टाइम मशीन तयारु न कई वई आहे। उहो ॿुधी ही परेशान थी पवंदो आहे, पर हू हार न मञींदो आहे। ही वधीक 7 साल अॻियां 2017 में सफ़र कंदो आहे, पर हिते हिन खे ज़मीन तबाह थियल मिले थी। हिते ॾिसे थो त चंड टुटल हूंदो आहे ऐं ॾिसे थो त चंड ज़मीन ते किरे पियो। पोइ हिते 2 सिपाही एलेक्स खे वठी वेंदा आहिनि। एलेक्स उतां पंहिंजी टाइम मशीन वटि भॼी ईंदो आहे। हादसे दौरान टाइम मशीन खे हलाईंदे ही बेहोश थी पवंदो आहे। हुन जे करे हिन जी मशीन लख साल अॻियां सफ़र कंदी ज़मीन ख़तमु थींदे वरी ज़मीन सही थींदे ॾिसूं था। वरी मशीन इलाही अॻियां वेंदी आहे, पर एलेक्स मशीन खे रोके वठे थो। होश में अचण खां पोइ पर एलेक्स 8 साल अॻियां वरी वक़्त में अची वेंदो आहे ऐं इलाही ज़ख़्मी बि हूंदो आहे। इन करे ही वरी बेहोश थी पवंदो आहे। एलेक्स जी अखि खुलंदी आहे त हिकु अहिड़े क़ौम में अचे थो जेका हिन जी ॿोली बि न सम्झंदा आहिनि। उते ही एलेक्स खे पंहिंजे पाण लाइ ख़तरो महसूसु कंदे हिन खे मारण जो सोचींदा आहिनि, पर हिकु छोकिरी मारा जंहिं हिन जी जान बचाई हुई उन खे एलेक्स जी ॿोली ईंदी हुई, छो जो हू मास्तरियाणी हुई। उन करे एलेक्स खे बि हिननि खां बचाए वठे थी। जिते एलेक्स मारा खे ॿुधाए थो त आउं माज़ी मां आयो आहियां, पर मारा उन जे बारे में ॿियनि खे कोन ॿुधाए थी, छो जो हिननि जा माण्हू हिन जी ॻाल्हि ते यकीन कोन कंदा। एलेक्स खे मारा सां वधीक ॻाल्हि ॿोल थी हिननि जे बारे में वधीक ॼाण मिले। राति जो वरी एलेक्स ॾिसे थो त चंड जो माण्हुनि छा हाल करे छॾियो आहे। उते एलेक्स जी दोस्ती थी पवंदी आहे मारा जी नंढी भाउ सां। मारा जे भाउ खे एलेक्स जी घड़ी वणंदी आहे, उन करे ही घड़ी उन खे ॾेई छॾे थो ऐं उन राति एलेक्स खे अजीब ख्वाब ईंदो आहे। एलेक्स खे केरु झंग मां सॾु करे रहियो आहे ऐं उहो अचानक डिॼी उथंदो आहे। हैरान करण वारी ॻाल्हि इहा आहे त इहो साॻियो ख्वाब मारा जे भाउ खे बि आयो।
मारा एलेक्स खे सम्झाइण जी कोशिश कंदी आहे त हिते हर कंहिंखे डप वारो ख्वाबु ज़रूरु ईंदो आहे। ॿिए ॾींहुं मारा एलेक्स खे कुझु इमारतूं ॾेखारियूं ऐं उहे सभु इमारतूं एलेक्स जे दौर जूं हुयूं। पोइ मारा एलेक्स खां माज़ी मां तो हिते छो आयो आहीं, त वरी एलेक्स सभु कुझु ॿुधाए छॾे थो। पर मारा एलेक्स खे उन ई टाइम मशीन वारी जॻह ते वठी वञे थी। पर हिते एलेक्स हिकु ॻाल्हि ॾिसंदो आहे त हिते केर बि माण्हू पोड़ो न हो। उन खां पोइ एलेक्स पंहिंजे टाइम मशीन ताईं पहुची वेंदो आहे। उन खां पोइ एलेक्स पंहिंजी माज़ीअ में वञण जी कोशिश कंदो आहे त उते मारा हिन खे चवंदी आहे त मुंहिंजे भाउ खे बि गॾु वठी वञ। एलेक्स हिन खे कुझु चवे था पर उते अचानक धूल वॼण जो आवाज़ ईंदो आहे। असल में ही धूल वॼण कंहिंजे ख़तरे जो निशानी आहे। पोइ मारा पंहिंजे भाउ खे बचाइण लाइ जल्दी उतां हली वञे थी। एलेक्स बि हिन जे पोयां वञे थो ऐं तॾहिं असां उते उन ख़तरे खे ॾिसी वठूं था। ही असल में हिननि जे माण्हुनि खे खाए गुज़ारियो कंदा आहिनि। हिन मां हिकु एलेक्स जे पोयां पइजी वञे थो पर उते जा माण्हू एलेक्स खे बचाए वठंदा आहिनि। उते मारा खे हू ज़मीन में खणी हलिया वञनि था पर एलेक्स मारा खे बचाइण चाहे थो पर हिननि मां केर बि एलेक्स जी मदद करण लाइ तयारु कोन हो। ऐं हिते एलेक्स मारा जे भाउ सां वाइदो कंदो आहे त मारा खे बचाए ज़रूरु वठी ईंदुसि पर उन खां पहिरीं उन्हनि जानवरनि खे मूंखे सम्झणो पवंदो। त मारा जो भाउ एलेक्स खे हिकु जॻह वठी अचे थो। उहा जॻह साॻी लाइब्रेरी हूंदी आहे ऐं हिन जी मुलाक़ात उन ई लाइब्रेरी वारे सां थिए थी जंहिंसां पहिरीं बि एलेक्स मिलियो हो। लाइब्रेरी अञा ताईं हूंदो आहे। एलेक्स हिन खां पुछंदो आहे त इंसान जे मुस्तक़बिल में अलॻि अलॻि एवोल्यूशन कीअं थो थी सघे। ही एलेक्स खे चवे थो त जॾहिं ज़मीन ख़तमु थियण वारी हुई त कुझु माण्हुनि ज़मीन ते ई गुज़ारण जो फ़ैसिलो कयो कि हिन ई क़बीले जा माण्हू आहिनि। हिननि मां कुझु अहिड़ा बि आहिनि जेके डप में लिकी रहण लॻा पर हू लखनि सालनि खां उते ई रहनि पिया ऐं उन करे हू सिज जी रोशनी बर्दाश्त नथा करे सघनि ऐं उन करे हिननि ॾे खाइण पीअण जो सामान न आहे। हू हिननि माण्हुनि खे खाईंदा आहिनि। उन खां पोइ एलेक्स कीअं बि करे उन्हनि जानवरनि वटि पहुचे थो पर हू अकेलो आहे। ही अंदरि हलियो वेंदो आहे। अंदरि ही ॾिसे थो त हिकु अहिड़ो सिस्टम जंहिंसां हू जानवर माण्हू अंदरि ज़मीन में वेंदा आहिनि। उन खां पोइ ही हिकु ख़तरनाक जॻह ते पहुचे थो जिते ही माण्हुनि खे मारे खाई छॾीनि था। अचानक एलेक्स उते हिकु पाणी में किरे पवंदो ऐं हू पाणी हॾियुनि सां भरियलु हूंदो आहे। एलेक्स वरी हिकु जानवर जे हथ वञे थो। उतां भॼी वञे थो जिते हिन खे मारा बि मिलंदी आहे। ज़िंदा हुई पर क़ैद थियल हूंदी आहे। वरी एलेक्स जी मुलाक़ात जानवर सरदार सां थींदी आहे। उते ॻाल्हाई एलेक्स जे गले मां पकड़े थो ऐं हू एलेक्स खे सम्झाइण जी कोशिश कंदो आहे त असां जानवर कोन आहियूं, बसि असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। उन खां पोइ एलेक्स जो दिमाग़ बि पढ़ी वठे थो। हिन खे सम्झाइण जी कोशिश कंदो आहे त तूं जेतिरी बि कोशिश करीं पर माज़ी वारे टाइम खे नथो बदिले सघीं ऐं न वरी पंहिंजे मरियल दोस्त खे हासिल करे थो सघीं छो जो तुंहिंजी दोस्त जी मौत खां पोइ तुंहिंजी ज़िंदगी टाइम मशीन में ठाहिण में गुज़री वई। अगरि तुंहिंजी दोस्त मरी न हुजे हा त तूं कीअं वञी हा माज़ी में हिन खे बदिलाइण लाइ। ऐं एलेक्स खे माज़ी में सफ़र करण जी वजह ॿियो केरु न पर हिन जी दोस्त हुई। हिते एलेक्स सॼी ॻाल्हि सम्झी वेंदो आहे। आख़िर हू माज़ी खे छो न पियो बदिलाए सघे ऐं हिन ॾे एलेक्स जे टाइम मशीन हूंदी आहे। एलेक्स खे चवंदो आहे त तूं हितां जल्दी पंहिंजे माज़ी में हलियो वञ पर एलेक्स जे दिमाग़ में कुझु ॿियो हलंदो पियो आहे। हू टाइम मशीन खे मुस्तक़बिल में सेट करे जीअं ई मशीन हलणु लॻंदी आहे एलेक्स हिन जानवर जे सरदार खे छिके वठे थो। ते मशीन सफ़र में हलणु लॻंदी आहे। उन सां गॾु हिननि जी लड़ाई बि थींदी आहे पर आख़िर ही सरदार टाइम मशीन खां ॿाहिरि लटकी पवंदो आहे। टाइम मशीन हलण सबबि ही पोड़ो थींदो पियो आहे। ॾिसंदे ॾिसंदे ही ख़तमु थी वेंदो आहे ऐं जॾहिं एलेक्स मशीन खे रोके थो त इलाही साल अॻियां पहुची वेंदो आहे जिथे ॾिसंदो आहे त ज़मीन ख़तमु थी वई आहे। एलेक्स इलाही परेशान थींदो आहे। उते ही फ़ैसिलो कंदो आहे अगरि ही माज़ी जे टाइम खे बदिले नथो घटि मां घटि ही मुस्तक़बिल जो वक़्तु बदिले सघे थो। ही वरी वापसि अची मारा खे बचाईंदो आहे। उते पंहिंजी मशीन खे उन घड़ी सां लॉक कंदो आहे। उन करे हू मशीन ख़तरनाक लेज़र कढंदी आहे। उतां ही भॼंदा ॾिसूं था। हिननि जे पोयां उहे जानवर पइजी वेंदा आहिनि। उतां हिन जे क़बीले वारा मदद कंदा। उन खां पोइ ही जानवर हिन मशीन खे ॾिसंदे हिन ॾे वञनि था। उन खां पोइ ही सभु जानवर ख़तरनाक लेज़र जो शिकार थी पवंदा आहिनि। हमेशह जे लाइ ही ख़तमु थी पवंदा आहिनि। उन जो मतिलबु त एलेक्स मुस्तक़बिल खे बदिलाइण में कामयाबु थी पवंदो आहे ऐं हाणे हू जान त सभु ख़तमु थी पिया।
उन करे हिते जा माण्हू आराम सां रही सघनि था। इन मुस्तक़बिल खे बदिलाइण लाइ एलेक्स खे पंहिंजी मशीन खे तबाह करणो पियो। इन खां पोइ एलेक्स ऐं मारा हिक ॿिए खे पसंदि करणु लॻंदा आहिनि। उन करे एलेक्स हिते रहण जो फ़ैसिलो कंदो आहे त ही मारा सां गॾु नई ज़िंदगी गुज़ारे सघे। इन सां गॾु ही फिल्म हिते ई ख़तम थी थिए।